अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं, एंथोपोलॉजी, ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इब्यास, सफ़रनामो ऐं शाइरी। मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। ख़ूबसूरत पके जिल्द सां 588 सफ़न जो किताब। मोड़ में डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी तस्वीर। आख़िर में यूसुफ सिंधीअ जो मुख़्तसर तारीफ़। क़िस्त पहिरीं। यूसुफ सिंधीअ जो मुख़्तसर तारीफ़। यूसुफ सिंधीअ 1 अक्टूबर 1964 ईस्वीअ ते ठटे ज़िले जे शहर दड़ो में जनमु वरितो। शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ में ई कयाईं। वधीक तालीम डिग्री कॉलेज सिजावल, MA ऐं BEd सिंध यूनिवर्सिटीअ मां हासिलु कयाईं। यूसुफ सिंधी लिखण जी शुरूआति ॿाराणे अदब खां कई। संदसि ॿारनि लाइ लिखियल पहिरीं कहाणी 1979 ईस्वीअ में गुलफुल में छपी। संदसि ॿारनि लाइ लिखियल कहाणियुनि जो मजमूओ शहीद जी माउ जे नाले सां 1987 ईस्वीअ में छपियो। यूसुफ सिंधी ॿारनि खां सवाइ वॾनि लाइ बि लिखियो। संदसि पहिरियों किताब परॾेही कहाणियुनि जे तर्जुमे ते मुश्तमिल बुख, इश्क ऐं आज़ादी जे नाले सां 1986 ईस्वीअ में छपियो। यूसुफ सिंधी सिंधी अदब जो ऑलराउंडर लेखक आहे। पाण हिकु ई वक़्तु कहाणीकार, नावल नवीस, सफ़रनामा नवीस, मुहक़िक़, मुतरजिम, कालमिस्ट, पब्लिशर ऐं हिकु एडिटर जी सुञाणप रखे थो। गॾोगॾु हू अदबी ऐं समाजी कमनि में पिणु भरपूर किरदारु अदा कंदो रहियो आहे। संदसि तबज़ाद नाविल तो छो प्यार कयो 2006 ईस्वीअ में छपियो ऐं संदसि कहाणियुनि जो मजमूओ न वञण जो पछता जे नाले सां छपियल आहे, जंहिंजो उर्दू तर्जुमो नोहागर जे नाले सां किताबी सूरत में छपिजी चुको आहे। संदसि पंजाब जे सफ़र ते मुश्तमिल किताब सदाईं सफ़र में पिणु उर्दूअ में चलो चले पंजाब जे नाले सां छपिजी चुको आहे। यूसुफ सिंधी परॾेही अदब मां पिणु केतिरनि ई अहम ऐं मयारी किताबनि जा सिंधीअ में तर्जुमा कया आहिनि, जिन में नाविल, कहाणियूं, आतम कहाणियूं वग़ैरह शामिल आहिनि। यूसुफ सिंधीअ जा हेसी ताईं तख़लीक़ी, तहक़ीक़ी, तर्जुमनि ऐं तरतीब ॾिनल 50 खां बि वधीक किताब छपिजी चुका आहिनि। यूसुफ सिंधी केतिरनि ई रिसालनि, मग़ज़ननि ऐं अख़बारुनि जी हफ़्तेवार अदबी सिफ़नि जो एडिटर, सहेड़ींदड़ ऐं संभालींदड़ बि रही चुको आहे ऐं पाण बि केतिरनि ई अदबी मग़ज़ननि जो पिणु अजरा कयाईं। अदबी खेत्र में पाण केतिरनि ई नवनि लेखकनि जी हिमत अफ़ज़ाई करण सां गॾु उन्हनि जे तख़लीक़ी पोरीअ खे किताबी सूरत में आणे खेनि मञता ॾिनी अथसि। मथे कम खां सवाइ पाण पब्लिशर जी हैसियत सां सिंधी अदब खे 150 खां बि वधीक किताब ॾिना अथसि, जेको बिलाशक हिकु वॾो कमु आहे। यूसुफ सिंधी सिंधी अदबी संगत सिंध जो 2 साल 2008 खां 2010 ईस्वी सेक्रेटरी जनरल पिणु रहियो। संदसि दौर में तहरीकी, तख़लीक़ी ऐं तंज़ीमी लिहाज़ खां संगत जो यादगार ऐं सोनहरी दौर रहियो। असगर गिगो अरपना सिंधी अदबी संगत जे नाले जंहिं हर दौर में सिंध में फ़िक्री उभार पैदा कयो आहे। यूसुफ सिंधी 8 सेप्टेम्बर 2011 ईस्वी। कुझु ॾेई वेंदासीं, कुझु बि न खणी वेंदासीं, ॿूराहियूं ॾेई मेवो ऐं छणी वेंदासीं। तनवीर अब्बासी। छपाईंदड़ पारां। सिंधी अदबी बोर्ड सिंध जे सुञाण ऐं बरख अदीबनि, शाइरनि, फ़न सां लाॻापियल सरमोड़ शख़्सियतुनि बाबति एंथोलॉजीज़ शाया करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जे अज़ीम शाइर, मुहक़िक़ ऐं दानिश्वर डॉक्टर तनवीर अब्बासी बाबति हीअ एंथोलॉजी उन ई सिलसिले जी कड़ी आहे, जंहिंजे लाइ बोर्ड सिंधी अदब जे नामियारे लेखक ऐं सिंधीकार मोहतरम यूसुफ सिंधीअ जी चूंड कई, जंहिं वक़्त अंदरि ही कमु मुकमिल करे बोर्ड जे हवाले कयो आहे, जंहिं लाइ खेसि जस हुजे। डॉक्टर तनवीर अब्बासी हिकु वॾे शाइर खां वठी हिकु नसर निगार जी हैसियत में पंहिंजे दर्द ऐं सोचुनि जा नक्श चिटे सिंध ऐं सिंध वासियुनि खे अर्पिया आहिनि। सिंध जो ही महाकवि पंहिंजी शख़्सियत ऐं फ़न में पंहिंजो मिसाल पाण आहे। संदन विसाल बाद बोर्ड संदन ख़िदमतुनि जी मञता तौरु टिमाही महिराण रिसाले जो 2 ऐं 3 2000 ईस्वी वारो पर्चो डॉक्टर तनवीर अब्बासी नंबर शाया कयो, जंहिंमें सिंध जे नामियारनि लेखकनि पारां सिंध जे हिन महान शाइर ऐं नसर निगार जी शख़्सियत ऐं फ़न खे नुमाया अंदाज़ में बयानु कयो वियो आहे। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी क़दर शनासी तौरु यूसुफ सिंधी साहब जी सहेड़ियल हिन एंथोलॉजी खे पंहिंजे अयामकारीअ में शाया कंदे फ़ख़्रु पियो महसूसु करियां, जंहिं लाइ बोर्ड जे मानवारे चेयरमैन क़िबला मखदूम जमील ज़मान साहब जो बेहद थोराइतो आहियां, जिन पंहिंजे मुफ़ीद मशवरनि सां मुंहिंजी रहनुमाई करे इशाअती मरहले खे आसान कयो। तवक़ो आहे त बोर्ड पारां शुरू कयल अदबी एंथोलॉजीज़ वारो सही सिलसिलो
अदबी हलकनि सां गॾोगॾु मानायतनि अदब दोस्तनि ऐं पढ़ंदड़नि खे पिणु पसंदि ईंदो। 17 शवाल मुकरम 1433 हिजरी 5 सेप्टेंबर 2012 ईस्वी। अल्लाह ॾितो विघियो सेक्रेटरी। तनीर अब्बासी कुझु ॾेई वेंदासीं शख़्सियत ऐं फ़न। मुरतब पारां कुझु महीना अॻु सिंधी अदबी बोर्ड जे इंतिज़ामिया पारां मूंखे हिकु ख़त अची मिलियो जंहिंमें लिखियो वियो हो पब्लिकेशन कमेटीअ जे मीटिंग मौरखा 9 जनवरी 2009 ईस्वीअ ते थी गुज़री, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त सिंध जे नामवर शाइर मुहक़िक़ ऐं दानिश्वर मरहूम डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी शख़्सियत ऐं संदसि कयल इल्मी अदबी कम ते एंथोलॉजी जोड़ी वञे। इदारो उहो कमु अव्हां जे हवाले करणु चाहे थो, उन लाइ अव्हां जी रज़ामंदीअ लाइ ही ख़त अर्ज़ु लिखिजे थो। बोर्ड इंतिज़ामिया जो उहो ख़त मूं पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झो जो हिन डॉक्टर तनवीर अब्बासीअ जहिड़े घण रुखे शख़्सियत ते एंथोलॉजी सहिण लाइ मूंखे अहल सम्झो। घटि रुखी डॉक्टर तनवीर अब्बासीअ सां शख़्सी तौर ते मुंहिंजूं थोरियूं ई मुलाक़ातूं हुयूं, उहे बि जन हालतुनि ऐं कैफ़ियतुनि में थियूं। उन्हनि में मूंखे खेसि वेझड़ खां ॾिसण ऐं सम्झण जो को घणो मौक़ो न मिलियो। पहिरीं मुलाक़ात तॾहिं थी जॾहिं सिंधी अदबी संगत सिंध में हथ ठोकियो घोटालो पैदा कयो वियो हो ऐं उन जे हल वास्ते ख़ैरपुर में डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी मेज़बानी हेठि गॾिजाणी कोठाई वई, जिते साणसि गॾिजण ऐं कचहरी करण जो मौक़ो मिलियो, जिते असां सभिनी गॾिजी खेसि गुज़ारिश कई त हू सिंधी अदबी संगत ख़ैरपुर पारां काउंसलर थियणु क़बूले। संदसि क़बूलियत जो नतीजो उहो निकितो त 2 महीननि खां पोइ ख़ैरपुर में ई संगत जे सिंध काउंसिल जो इजलास घुरायो वियो, जंहिंजी सदारत काउंसलर हुअण जी हैसियत सां डॉक्टर तनवीर अब्बासीअ खां कराई वई। उन इजलास में मरकज़ी चूंडूं कराइण जे लाइ डॉक्टर तनवीर अब्बासीअ जे ई चेयरमैनशिप में चूंड कमेटी जोड़ी वई, जंहिंमें मेंबर तौरु मूंखे ऐं ताज जोए खे खयो वियो। उन कमेटीअ पारां तयारियूं मुकमिल करे हैदराबाद में चूंडूं करायूं वयूं। वोटिंग हलंदे जॾहिं वोटर तौरु डॉक्टर तनवीर अब्बासीअ खे वोट ॾियण जे लाइ चयो वियो त हिन उहो चई वोट इस्तेमालु करण खां माज़रत कई त चूंड कमेटीअ जे चेयरमैन जी हैसियत सां मूंखे वोट इस्तेमालु करण जे बदिरां अणधुरियो रहणु घुरिजे। बसि डॉक्टर तनवीर अब्बासीअ सां मुंहिंजूं उहे ई 2-4 मुलाक़ातियूं रहियूं ऐं उन्हनि मुलाक़ातुनि में थियल ॻाल्हियूं मुंहिंजी यादगिरियुनि जे डिस्क में सदाईं जे लाइ महफ़ूज़ थी वियल आहिनि। पर छा थी पियो, जे मुंहिंजूं साणसि के घाटियूं मुलाक़ातूं न हुयूं। तनवीर अब्बासी त असांजे सर्वाण हस्तियुनि मां हो, पाण सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल बि रहियो। लॻभॻि 40 सालनि खां पोइ दोस्तनि उहा ज़िम्मेवारी मुंहिंजनि कमज़ोर कुल्हनि ते विधी। पाण सिंधी अदबी संगत में जेका फ़िक्री तब्दीली आणण लाइ जाखोड़ कयाई ऐं संगत खे तहरीकी ऐं तंज़ीमी हवाले सां जेको रुख़ ॾिनो उहो अञा रिकॉर्ड ते अचिणो आहे। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जे अदबी ख़िदमतुनि जो ख़ाको मुख़्तसिर तौर ते मूं अॻियनि सिफ़नि में ॾिनो आहे। हिते रुॻो 2 चइनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो अथमि। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जे 2 डज़न खां बि वधीक छपियल किताबनि मां चूंड करे एंथोलॉजी तरतीब ॾियणु हिकु ॾुखियो ऐं महिनत तलब कमु हो। मूं कोशिशि उहा कई आहे त उन चूंड में का कसर न रहे, तंहिं हूंदे बि खोट जी सॼी ज़िम्मेदारी अॻुवाट मुंहिंजे मथां। हिन किताब खे 2 हिसनि में विरहायो अथमि। पहिरें हिसे में तनवीर अब्बासीअ जी शख़्सियत ऐं फ़न जे जाइज़े तौरु कुझु चूंड मज़मून ॾिना विया आहिनि, जंहिंजी चूंड करण महिल उहो ख़्यालु कयो वियो आहे त उहे न रुॻो तनवीर जी शख़्सियत पर संदसि शाइरी तख़लीक़ी ऐं अदबी पहलूअनि जो अहातो बि कनि। ॿिए हिसे में तनवीर अब्बासीअ जे लिखड़ुनि जी चूंड ॾिनी वई आहे, जंहिंमें संदसि वाहिद कहाणी लोई सां गॾु इंटरव्यू, ख़ाका, यादगिरियूं, शहरी इब्यास, लतीफ़ियात, सफ़रनामे ऐं परॾेही शाइरीअ जा तर्जुमा ऐं संदसि शाइरीअ जे मुख़्तसिर चूंड बि ॾिनी वई आहे। जीअं तनवीर जी तख़लीक़ी तहक़ीक़ी ऐं शाइरी पोइरे खां सही नमूने वाक़िफ़ थी सघिजे। उमेद अथमि त हीअ एंथोलॉजी तनवीर अब्बासीअ जे कम जे सभिनी पहलुअनि जो अहातो कंदी, खेसि सदाईं जे लाइ अमर बनाए छॾींदी। हैदराबाद 8 सेप्टेंबर 2011 ईस्वी। यूसुफ सिंधी। कुझु त ॾेई वेंदासीं। यूसुफ सिंधी पंहिंजी थोरी उमिरि आहर
मूं बि जेकी कुझु ॾिठो वाइठो आहे, जेकी वाक़िया मुंहिंजे अखियुनि ॾाढो गुज़रिया आहिनि, जेकी कुझु बि मुंहिंजे अहसास खे उथारे ऐं जज़्बनि खे जाॻाए सघियो आहे, जंहिं बि निज़ारे अखियुनि खे आराम ॾिनो अथमि, उनखे कोशिशि करे अहिड़ीअ रीति लिखियो अथमि जीअं ॿियनि जे दिलि में बि अहिड़ा ई अहसास उथनि ऐं अहिड़ा ई जज़्बा जाॻनि जेके मुंहिंजे दिलि में जाॻिया, जे पंहिंजे ॾकंदड़ ॾीए जे विसामण खां अॻु में उन जी लाट मां के थोरा ई ॾीआ ॿारे सघियुसि त मुंहिंजो जीअणु सजायो थियो। उहे लफ़्ज़ डॉक्टर तनवीर अब्बासीअ पंहिंजे पहिरें शाइरी मजमूए रॻूं थियूं रबाब जे महाग में लिखिया आहिनि। जेकॾहिं तनवीर अब्बासीअ जी ज़िंदगीअ खे उन्हनि लफ़्ज़नि ते परखिबो त उन्हनि ते पूरे लहंदे नज़र ईंदो। जनम ऐं तालीम। तनवीर अब्बासीअ जो असुलु नालो नूर नबी अब्बासी आहे ऐं तनवीर तख़ल्लुस अथसि। खैरपुर ज़िले उन वक़्तु रियासत जे ॻोठ सोबे देरे में गुल हसन अब्बासीअ जे घर में 7 डिसंबर 1934 ईस्वीअ ते ॼाओ। प्राइमरी तालीम नौशहर फ़ैरोज़ में शुरू कयाई। 2 दर्जे खां मैट्रिक ताईं कराचीअ में पढ़ियो। 1960 ईस्वीअ में लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे मां MBBS जो इम्तिहान पास कयाई। उन वक़्त खां वठी पंहिंजे वफ़ात खां 2 हफ़्ता अॻु ताईं पाण खैरपुर में रहियो ऐं ख़ानगी इस्पताल हलाईंदो रहियो। तनवीर अब्बासीअ जो पहिरियों शहर फ़नकार हैदराबाद में 1950 ईस्वीअ में छपियो। तनवीर खां अॻु पाण मग़मूम तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो। संदसि पहिरियों शाइरी मजमूओ रॻूं थियूं रबाब 1958 ईस्वीअ में छपियो। तनवीर अब्बासी शाइरी खां सवाइ तहक़ीक़, तदवीन, तरतीब, इब्यास, सफ़रनामा लिखिया ऐं तर्जुमा पिणु कया। उन खां सवाइ पाण हिकु कहाणी लोई पिणु लिखियाई, जेका सिंधी ॿोलीअ जे सुठियुनि कहाणियुनि में शुमारु थिए थी, जेका टिमाही महिराण में छपी। उन कहाणीअ जो उर्दूअ में पिणु तर्जुमो थी चुको आहे। उन खां सवाइ पंहिंजी शुरूआती अदबी ज़िंदगीअ में हिकु नाविल पिणु लिखियाई, जेको अणछपियल ई रहियो। संदसि कुझु शाइरी अंग्रेज़ी, पंजाबी, सिराइकी ऐं उर्दूअ में पिणु तर्जुमो थी छपी। तनवीर अब्बासी केतिरनि ई अदबी इदारनि जो सलाहकार, मेंबर ऐं उहिदेदार पिणु रहियो। जिन में सचल चेयर, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो सलाहकार ऐं डायरेक्टर, मेंबर एग्ज़ेक्टिव कमेटी सचल एकेडमी खैरपुर, मेंबर बोर्ड ऑफ एडवाइज़र्स सिंधालाजी, मेंबर सिंधी अदबी बोर्ड, मेंबर सिंधी ॿोलीअ जो बाख्तियार इदारो, मेंबर रीजनल एडवाइज़री कमेटी रेडियो पाकिस्तान खैरपुर ऐं सेक्रेटरी सचल यादगार कमेटी सिंध शामिल आहिनि। डॉक्टर तनवीर अब्बासी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ में सचल चेयर जो ख़्यालु ॾींदड़ ऐं उन जो सरबराह रहियो ऐं सिंधी शोबे में MPhil ऐं PhD जे स्क्रूटनी कमेटीअ जो मेंबर ऐं एज़ाज़ी लेक्चरार पिणु रहियो। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जो नालो 2 भेरा लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर तौरु नामज़द थियो, पर तर जे बाअसर क़ुवतुनि जी सख़्तु मुखालफ़त सबबि खेसि उन उहिदे ते अचणु न ॾिनो वियो। डॉक्टर तनवीर अब्बासी 1966 ईस्वीअ खां 1969 ईस्वीअ ताईं सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल पिणु रहियो ऐं संगत जे शाखुनि ऐं मर्कज़ जी जोड़जक ऐं कार वहिंवार में अहम किरदारु अदा कयो। तनवीर अब्बासीअ लिखण जी शुरूआति शाइरीअ खां कई, पर अॻिते हली संदसि ध्यानु तख़लीक़ खां वधीक तहक़ीक़ ॾांहुं वियो, जंहिंजे नतीजे में पाण लतीफ़ियात, सचलियात ऐं ॿियनि क्लासिकी शाइरनि ते तहक़ीक़ी मज़मून, मक़ाला ऐं किताब लिखिया, जंहिंजो विचोर हेठीअ रीति आहे। लतीफ़ियात। शाह लतीफ़ जी ज़िंदगी ऐं शहर ते सिंधी ज़ुबान जे आलिमनि ऐं मुहक़िक़नि घणो कमु कयो आहे, पर तनवीर अब्बासी रिवायती अंदाज़ बदिरां ॾेही ऐं परॾेही नक़ादनि जे रायनि जे रोशनीअ में शाह जे फ़न खे परखियो ऐं परूड़ियो, जीअं शाह जे शहर खे आलमी मयारनि मूजिबि परखे ऐं परूड़े सघिजे। उन सिलसिले में संदसि कयल शाह लतीफ़ जी शाइरीअ ते तहक़ीक़ी कम जो पहिरियों जुल्द 1976 ईस्वीअ में ऐं ॿियो 1985 ईस्वीअ में छपियो, ऐं जॾहिं टियों जुल्द लिखियाई त पहिरें 2 जुल्दनि सां गॾु 1989 ईस्वीअ में 3 जुल्दनि खे गॾे शाया कयो वियो ऐं अॻिते हली हर नए छापे में हिकु अधु मज़मून जो वाधारो कंदो वियो। शाह लतीफ़ ते संदसि उहो कमु निहायत अहम नोयत जो ऐं साइंसी बुनियादनि ते ॿधलु आहे, जंहिंजे सिंध जे अदबी हल्कनि घणी पज़ीराई कई ऐं पसंदि कयो। तंहिंखां सवाइ 1275 जे शाह जे रिसाले जी हिकु नुस्ख़े ते तहक़ीक़ ऐं तरतीब जे भठीअ मां कढी मुसवदे जी शकिल ॾिनी, जेको अञा न छपियो आहे। यकीनन उहो रिसालो बि लतीफ़ियात जे हवाले सां क़ाबिल क़दुरु इज़ाफ़ो थींदो। तहक़ीक़ ऐं तरतीब।
सचलियात ते कमु कंदे तनवीर अब्बासी सचल जे 2 अक़ीदतमंदनि शाइरनि नानक यूसुफ ऐं ख़ुश ख़ैर मोहम्मद हिसबाणीअ जो कलाम सहेड़े समोहे भेटे धार किताबनि नानक यूसुफ जो कलाम 1982 ईस्वीअ में ख़ुश ख़ैर मोहम्मद हिसबाणीअ जो कलाम 1982 ईस्वी शाया करायो, जेके 2 किताब सिंधी अदबी बोर्ड पारां छपराया विया आहिनि। उन्हनि 2 शाइरनि जी शाइरीअ ते सचल साईंअ जे असलूब तोड़े फ़िक्र जी छाप आहे, पर हिननि सरमस्त जे रिवायतुनि खे असलूब तोड़े फ़िक्री लिहाज़ खां बि अॻिते वधायो। सचलियात लतीफ़ खां पोइ तनवीर अब्बासी सचल सरमस्त ते पिणु काफ़ी तहक़ीक़ी कमु कयो ऐं करायो। जीअं त लतीफ़ यूनिवर्सिटीअ में सचल चेयर जो ख़ाको संदसि ई ॾिनल हो, तंहिं करे सचल चेयर जी बर्पा थियण सां पाण उन्हीअ जो डायरेक्टर मुक़ररु थियो ऐं सचल यादगार कमेटीअ जो सेक्रेटरी हुअण जे नाते हर साल दराज़नि में सचल साईंअ जे उर्स जे मौक़े ते थींदड़ अदबी कॉन्फ्रेंस में पढ़ियल मकालनि ऐं ॿियो सचल चेयर ते थियल तहक़ीक़ी कमु चेयर पारां निकिरंदड़ सरमस्त में तरतीब ॾेई छपायो। संदसि निगरानीअ में अहिड़ियूं 11 कड़ियूं निकितियूं, जंहिंजे निकिरण जो ज़मानो 1980 खां 1991 ईस्वी आहे। तंहिंखां सवाइ हिकु किताब अंग्रेज़ीअ में पिणु चूंड ऐं तरतीब ॾेई सचल सरमस्त जे नाले सां शाया थियल आहे। सचल चेयर पारां ई पाण सचल जो कलाम मुख़्तलिफ़ रिसाला भेटे तहक़ीक़ करे तरतीब ॾिनाऊं, जेको अञा न छपियो आहे। अलबत्त उहो ज़रूरु आहे त जीअं शाह लतीफ़ जी शाइरीअ ते संदसि धार ऐं 82 किताब आहे, तीअं सचल जे शाइरीअ ते कोन्हे। संदसि सचल ते लिखियल मकालनि खे तरतीब ॾेई धार किताब जी सूरत में छपराए सघिजे थो। तर्जुमो तनवीर अब्बासी हिकु वियतनामी नाविल जी मारिया न मौत जो पिणु तर्जुमो कयो, जंहिंजो पहिरियों छापो 1973 ईस्वीअ में छपियो। उन इनक़िलाबी नाविल जा अॻिते हली केतिरा ई छापा छपिया ऐं उहो सिंध जे क़ौमी इनक़िलाबी कारकुननि लाइ वॾो उत्साह ॾियारींदड़ किताबु आहे। तंहिंखां सवाइ पाण चूंड परॾेही शाइरीअ जा पिणु तर्जुमा कयाऊं। सफ़रनामा सिंधी ॿोलीअ में सफ़रनामनि जी सिन्फ़ तमामु घणी मक़बूल रही आहे। तनवीर अब्बासीअ जा 2 सफ़रनामा डोरे डोरे ॾे 1984 ईस्वीअ में मूंखे अॻिते वञिणो आहे 2000 ईस्वीअ में छपिया। जीअं त तनवीर साहिबु बुनियादी तौर ते शाइर हो, तंहिं करे संदसि सफ़रनामनि में शाइराणो अंसर पिणु शामिलु थी वञे थो। संदसि सफ़रनामे डोरे डोरे ॾेह जे बारे में किताब जे पब्लिशर तारिक अशरफ लिखे थो, तनवीर जे हिन सफ़रनामे पढ़ण खां पोइ ख़बर पवे थी त सफ़रनामो छा आहे ऐं कीअं लिखिजे। मां नथो सम्झां त सिंधीअ में उन्हीअ खां सुठो सफ़रनामो अॼु ताईं कंहिं लिखियो आहे। संदसि हिकु टियों दुबईअ जो सफ़रनामो बि आहे, जेको संदसि किताब तिरविरा में चंड ब टुकर जे नाले सां ॾिनल आहे। शाइरीअ जो सफ़र तनवीर अब्बासी बुनियादी तौर ते शाइर हो ऐं तनवीर खां अॻु मग़मूम तख़लुस इस्तेमालु कंदो हो। उन ई तब्दीलीअ वारे सफ़र जी रुदाद ऐं सबबु बयानु कंदे हिकु इंटरव्यू में पाण चयो अथाईं उहे 2 क़िस्मनि जा सबबु हुआ, हिकिड़ा दाख़िली ॿिया ख़ारिजी। उन वक़्तु मां बज़्म ख़लील में उरूज़ सिखंदो हुउसि ऐं जमियतुल शुअरा वारे दौर में नमूने जी शाइरी कंदो हुउसि। मूं महसूसु कयो त उहा शाइरी फ़क़ति गज़ल ताईं महदूद हुई ऐं गज़ल बि अहिड़े क़िस्म जो हूंदो हो जंहिंमें साॻिया लफ़्ज़ जुमिला तरकीबूं ऐं साॻिया ख़्याल वराए वराए कत बांधा वेंदा हुआ। उर्दू शाइरी पढ़ियमि त महसूसु थियो त 50 दीवान पढ़ो तॾहिं बि साॻी ॻाल्हि वरी जॾहिं फ़ारसी शाइरीअ खे सम्झण ऐं ॿुधण जी कोशिशि कयमि, पतो पियो त फ़ारसीअ वारा जेके शहरी रिवायतूं ख़तमु करे बीठा आहिनि उहे उर्दूअ खां फिरंदे गिरंदे हाणे सिंधीअ में अचणु लॻियूं आहिनि ऐं हलनि पियूं। उन करे मूं में जेका तख़लीक़ी ख़्वाहिश हुई उन जी उन ॿोलीअ वारे मवाद ऐं रिवायतुनि जे करे पूरी नथी थिए। ॿियो त मूं ॾिठो मुंहिंजे चौधारी जेके खतनि अजरकनि लोयुनि ऐं पटकनि वारनि पीड़ियल ॾुतड़ियल ऐं मजबूर माण्हुनि जा अंबोह आहिनि, उन्हनि सां बि को रिश्तो आहे। वतन ऐं वेड़ीचनि सां आहे, उहे भिटाईअ चवाणी असांजा पंहिंजा आहिनि। उन्हनि जा ॾुख ऐं सूर जेसीं ताईं शाइरी पंहिंजे दामन में नथी आणे तेसीं ताईं उहो वचन पूरो नथो थिए। मूं तॾहिं महसूसु कयो त उन्हनि जे ई ॿोलीअ में उन्हनि जा ई ॾुख दर्द ओरिया वञनि, सो उहे ॻाल्हियूं हुयूं जन मूंखे मग़मूम मां तनवीर बनायो। पाण उन सफ़र में पंहिंजी शाइरीअ जा ख़ूब जोहर ॾेखारियाई ऐं संदसि शहर जा 5 किताब छपिया, जंहिंजा नाला ही आहिनि: रॻूं थियूं रबाब 1958 ईस्वी, शहर 1970 ईस्वी, सिज तरीअ हेठां 1977 ईस्वी, हीअ धरती 1985 ईस्वी,
अॻिते हली उन्हनि चइनी मजमूअनि खे गॾे सिंध हालाजीअ जे पारां तनवीर चए जे नाले सां गॾियल कलाम जे सूरत में छपायो वियो। संदसि आख़िरी शहर जो मजमूओ साजन सूंह सूरत 1996 ईस्वी आहे। तनवीर अब्बासीअ जे मथे अदबी तहक़ीक़ी ऐं शाइरी किताबनि खां सवाइ कुझु ॿिया बि किताब छपियल आहिनि, जहिड़ोकि ॿाराणो ॿोल, चंड ऐं तरतीब 1973 ईस्वी, जदीद सिंधी शाइरी तरतीब 1981 ईस्वी, तिरवरा खाका यादगिरियूं इंटरव्यू ऐं सफ़रनामो 1988 ईस्वी, मोहतनी मशल खाका 1990 ईस्वी ऐं सपने खां सोणी साबिया लेक्चर ऐं तकरीरूं 2002 ईस्वी। सिंधी ॿोलीअ जे हिन मुहक़िक़ ऐं शाइर 25 नवंबर 1999 ईस्वीअ ते इस्लामाबाद में वफ़ात कई। पाण वसियत कयूं आई त संदसि जसद ख़ाकी LMC खे ॾिनो वञे, जीअं मेडिकल जा शागिर्द संदसि जिस्म ते मेडिकल जा तजुर्बा कनि, पर अफ़सोस जो कनि सबबनि जे करे हिन इंसान दोस्त अदीब जी उहा वसियत पूरी न थी सघी ऐं खेसि इस्लामाबाद में ई दफ़नायो वियो। 82 ॿ पल पर विसामण खां अॻु में हज़ारनि चरागनि खे ॿारे छॾियोसीं। डॉक्टर तनवीर अब्बासीअ बाबति छपियल किताब। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जे शख़्सियत ऐं कम जे जाइज़े बाबति हिन खां अॻु हेठियां किताब छपियल आहिनि। तनवीर अब्बासी लेखक डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो। 2 तनवीर अब्बासी फ़न ऐं शख़्सियत उर्दू अदल सुमरो। पर उन पवन शाल क़बूल मुरतब अयाज़ गुल। 4 मां तनवीर आहियां मुरतब मुश्ताक कलोड़ो। तंहिंखां सवाइ सिंधी अदबी बोर्ड पारां टिमाही महिराण 1/2000 जो पर्चो ऐं माहवार परख जो नंबर 2011 जो पर्चो तनवीर अब्बासी नंबर जी सूरत में शाया थियल आहिनि।